नौशरो फिरोज मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में गुज़िरियल इलेक्शन में पोलिंग ते थियल झेड़े में क़तल थी वियल बिलावल ज़रदारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पीपल्स पार्टी जे अॻवाननि, कारकुननि, शहरियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं ज़रदारी बिरादरीअ जे माण्हुनि जो दोस्त अली सोलंकी, रईस रहीम बख्श ज़रदारी, मोहजन अली ज़रदारी, रईस मुमताज़ अली ज़रदारी, तारिक ज़रदारी, हाजी बादल खान ज़रदारी, कामरेड अकबर समो, पप्पू कादर बख्श डायरी, हाजी मोहम्मद इसाक चांजो, खान मोहम्मद अहमान खान डायरी, जुल्फ़कार अलानी, कामरेटो अयाज लंजार, हाजी यूनिस सोलंकी, इंजीनियर एजाज कोराई, मोहम्मद इस्माइल कोराई, लाला मोहम्मद खान कोराई, डॉक्टर मज़हर कलोड़ो, वडेरो मोहम्मद अफजल सोलंकी, अली खादिम बालादी, जावेद मुस्तफ़ा कांदरो, वडेरो मोहम्मद यासीन सोलंकी, वडेरो मोहम्मद असलम सोलंकी, इम्तियाज़ अली ज़रदारी, अज़ीज़ुल्लाह भुट्टो, रईस उमेद अली लुंडो ऐं ॿियनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जी घुर, क़ातिल गिरफ़्तार न थिया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मारा मारी